हक़ जी जंग में तारीख़ी कामयाबी ते अॼु सॼे मुल्क में शुक्राने जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पाक फ़ौज अवाम खे भेटा पेश कई पई वञे। ॾींहं जी शुरूआत ते वफ़ाक़ी गादी वारे हंधि इस्लामाबाद में 31 सूबाई राजधानियुनि में 21 तोपुनि जी सलामी। सॼे मुल्क में झंडो फड़काइण वारियूं तक़रीबूं रिथियल। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां शुक्राने जे ॾिहाड़े ते पाक फ़ौज खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चवे थो, अल्लाह ताला जा थोराइता आहियूं, ॾुखे वक़्त में फ़तेह सां नवाज़ियो। ही रुगो हथियारबंद फ़ौज जी न पर अवाम जी कामयाबी आहे। असांखे पंहिंजी पाक फ़ौज ते फ़ख्रु आहे। ख़िते में अमन इस्तेकाम लाइ असांजी ख़ामोशी खे कमज़ोरी न सम्झो वञे। वज़ीर आज़म चवे थो, भारतीय जारियत ख़िलाफ़ पाकिस्तान शानदार कामयाबी हासिल कई। भारत जे बुज़दिलाणे हमले असांखे जवाबी कार्रवाई करण ते मजबूर कयो आहे। हथियारबंद फ़ौज दुश्मन जे एयर बेसिस तोड़े हवाई अॾनि खे तबाह करे छॾियो। हुकूमत ईंदड़ 16 ॾींहनि लाइ नवां तेल अघ जारी करे छॾिया। पेट्रोल जो अघु बरक़रार, डीज़ल, गासलेट ऐं लाइट डीज़ल जे अघनि में घटिताई कई वई। नाणे वारी वज़ारत मूजिबि पेट्रोल 252 रुपया 63 पैसा फ़ी लीटर बरक़रार, डीज़ल जो अघु 2 रुपया सस्तो थियण खां पोइ 254 रुपया 64 पैसा फ़ी लीटर मुक़रर, गासलेट 5 रुपया 4 पैसा फ़ी लीटर सस्तो, नओं अघु 164 रुपया 65 पैसा फ़ी लीटर मुक़रर कयो वियो। लाइट डीज़ल 4 रुपया 68 पैसा सस्तो थियण खां पोइ 150 रुपया 65 पैसा फ़ी लीटर थी वियो। भारत तरफ़ां सीज़ फायर जी भञकड़ी जो ख़तरो मौजूदु आहे। असां चाहियूं था सीज़ फायर क़ाइमु रहे ऐं इहो अमन जो बुनियादु बणिजे। पाकिस्तान साबित कयो त जंग नथा चाहियूं पर पंहिंजे बचाव जी सलाहियत रखूं था। भारत अॻिते बि जंग जी शुरूआत कई त भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़ानगी टीवी खे इंटरव्यू। चवे थो, भारत पाकिस्तान ख़िलाफ़ जंग शुरू कई, जंहिंखे 6 जहाज़ किराए भरपूर जवाबु ॾिनो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जे किरदार सबबि सीज़ फायर थी। भारत तरफ़ां कश्मीर समेत ॿियनि तकरारनि ते ॻाल्हियूं पाकिस्तान जी कामयाबी आहे। भारत सिंधु दरिया ते हमलो कयो। यकीन आहे त सिंध तास मुआहिदे जी भञकड़ी ते बि ॻाल्हियूं थींदियूं। नवनि मुआहिदनि लाइ पुराणनि मुआहिदनि ते अमल अणटर आहे। पाकिस्तान भारत जे 5 न 6 जहाज़नि खे तबाह करे छॾियो। पाक एयरफोर्स जे जवाननि जीअं राफेल जहाज़ किराया, मोदी क़यामत ताईं यादि रखंदो। हवाई फ़ौज जे जवाननि पेशेवरानी महारत सां दुश्मन जे गुरूर खे मिटी में मिलाए छॾियो। 10 मई ते सॼी दुनिया ॾिसी वरितो त पाकिस्तान पंहिंजे टेक्निकल महारत सां जंग खटे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कामरा एयरबेस जे दौरे दौरान हक़ जी जंग में भारतीय जहाज़नि खे तबाह कंदड़ पाक एयरफोर्स जे जवाननि खे ख़िताब। चयाईं, पहलगाम वाक़े जो कूड़ो इल्ज़ाम हणी भारत पाण ते दुनिया खिलाई दुश्मन खे पैगाम ॾेई छॾियो आहे त ॿीहर मेरी अख सां ॾिठो त संदसि पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदी। दुश्मन जे जंगी जुनून जो बुख़ार लही वियो। हाणे अमन जी ॻाल्हि करे पाकिस्तान अमन जे लाइ तयारु आहे। जेको बि असांजी सरज़मीन ऐं ख़ुदि मुख़्तियारीअ जी भञकड़ी कंदो उनखे असांजो जवाबु बेरहमाणो हूंदो। जंगबंदी जी भञकड़ी जी सूरत जवाबी कार्रवाई यकीनी हूंदी। पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो परॾेही ख़ाबी इदारे खे इंटरव्यू। चवे थो, पाकिस्तान ऐं भारत एतिरी ताक़तूं आहिनि, छिकताण तबाही जो सबबु बणिजंदी। अमरीका जहिड़ा मुल्क एटमी ख़तरनि जे हवाले सां भारत जे इरादनि खां वाक़ुफ़ थी चुका आहिनि। कश्मीर मसइले खे सलामती काउंसिल जे ठहरान मूजिबि हल करणो पवंदो। ऑपरेशन बुनियान मरसूस जे तारीख़ी सोभ सिंध सरकार ऐं पीपुल्स पार्टी पारां शुक्राने फ़तेह जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। बिलावल हाउस में मुख्य तक़रीब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपुल्स पार्टी लेडीज़ विंग जे मरकज़ी सदर फरियाल टालपुर, सिंध जे सीनियर वज़ीर शहजल इनाम मेमण, अस्करी अमलदारनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ अहम शख़्सियतुनि जी शिरकत। हथियारबंद फ़ौजनि खे भरपूर भेटा पेश। सिंध सरकार जो भारतीय ड्रोन हमले में शहीद थी वियल ॾहर की वासी मुख्तियार लग़ारी जे पोयरनि लाइ 1 करोड़ इमदाद जो ऐलान। जैकबाबाद ऐं छोर में ज़ख़्मी थियलनि खे 10 लख रुपया इमदाद तौरु ॾिना वेंदा।